बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जेकब न्यूज़ जे प्रोग्राम ख़बर ऐं हक़ीक़त में आऊं आहियां अवां जो मेज़बान सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, असांजे अॼु जे प्रोग्राम जो मौज़ू माहौलियाती तब्दीली, जेका मौसमी तब्दीली चेंज जेका आई आहे, उन जे नतीजे में जेको हिकिड़ो माहौल जुड़ियो आहे, गर्मी जी शिदत तमामु घणी वधी आहे ऐं असांजो ॿाहिरि जो माण्हू हुजे, तोड़े शहर जो माण्हू हुजे, हर जॻह ते इहा ई ज़बान ते ॻाल्हि आहे त तमामु घणी गर्मी थी वई आहे, तमामु घणी तकलीफ़ में आहियूं। इहा मौसमी तब्दीली अचानक आई आहे या इहो हिकिड़ो सिलसिलो आहे जंहिंजे नतीजे में अॼु असां हिन कंडीशन ते पहुता आहियूं। या मौसमी तब्दीली थींदी छा आहे, उहो कहिड़ो हिकिड़ो अमल आहे जंहिंजे प्रोसेस जे अची करे असां हिन नतीजे ते पहुता आहियूं। इन सिलसिले में अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾिनी आहे साईं तारिक अली चांडियो साहिब खे। साईं तारिक अली चांडियो तालीमदान बि आहिनि ऐं मौसमियात जे हवाले सां उनजी रिसर्च आहे तमामु घणी ऐं तमामु घणी ॼाण रखनि था। अचो साण गुफ़्तगू कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। असांजे प्रोग्राम में भली कार वॾी महिरबानी तव्हांजी। तारिक साहिबु, हाणे हीअ जेका अचानक एतिरी तमामु घणी गर्मी वधी आहे, इन जे पुठियां बि के ज़रूरु असबाब हूंदा। त गर्मी वधण जा खोड़ सारा सबब आहिनि। हिकु त कुदरत तरफ़ां जेका मौसम जी चेंज थींदी आहे, सियारे खां पोइ ऊन्हारो ईंदो आहे, हिकिड़ो कुदरत जो हिकिड़ो सिस्टम आहे। उन सिस्टम में असांखे इहो महसूसु थो थिए त सियारे में कुझु ॾींहं अहिड़ा आहिनि जेके तमामु घणा शदीद थधि थी वञे। वरी जॾहिं ऊन्हारो अचे थो, असां अॼुकल्ह ॾिसूं था त वेझे माज़ी में ईअं न हो जीअं हींअर आहे। अॼु हर माण्हू माना दाऊं थो करे त तमामु घणी गर्मी अची वई आहे। इन तमामु घणी गर्मी अचण जा असबाब कहिड़ा आहिनि? कुदरती टेम्परेचर वधियो आहे, ॿियूं शयूं आहिनि, वणनि जी कमी आहे, या ॿियूं के जा महरकात आहिनि? कहिड़ा असबाब कहिड़ा आहिनि? थोरो क्लियर कजो। वॾी महिरबानी अव्हांजी, अव्हां मूंखे पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾिनी ऐं हीअ जंहिं टॉपिक ते असीं अॼु हिते गॾु थिया आहियूं, जंहिं लाइ ॻाल्हाइण लाइ मौक़ो मिलियो आहे, इहो हिकु ईअं चइजे त अॼु जे दौर जो हिकु तमामु ई हिकिड़ो बर्निंग इशू आहे, हिकु तमामु ई अहम मौज़ू आहे, तमामु हिकिड़ो वॾो वसी मौज़ू बि आहे। जेकॾहिं असीं हिन ते ॻाल्हाइणु चाहियूं त तमामु घणो टाइम दरकारु आहे, पर वक़्त जी मुनासिबत सां कुझु ज़रूरी ॻाल्हियूं पाण डिस्कस कंदासीं। आलमी गरमाइश जेका अॼुकल्ह असीं हर न्यूज़ चैनल ते या प्रिंट मीडिया में ॿुधंदा अचूं पिया, पूरी दुनिया, यूरोप हुजे, USA हुजे, इवन एशिया जा कंट्रीज़ हुजनि, सभई हथ मथे खे ॾिनी वेठा आहिनि त हिन गरमाइश खे हाणे कीअं मुंहुं ॾिजे। छो त जेकॾहिं इहा गरमाइश अहिड़ी तरह सां रही त ईंदड़ कुझु सालनि में त धरती ते इंसान जो वजूद बि शायदि ॾुखियो थी वञे। सो उहे मुल्क इन्हनि कोशिशुनि में आहिनि त असां कंहिं न कंहिं तरह सां इन गरमाइश खे घटि कयूं, कंट्रोल करे सघूं। हा, बदकिस्मती सां जेको आहे असांजे मुल्क में इहा गरमाइश पहुची चुकी आहे। इन गरमाइश जा असां मुतासिर बि थी चुका आहियूं, पर असांजी सरकार हुजे या असांजी अवाम हुजे, इन ई खां बिल्कुलु लातालुक़ नज़र अचनि पिया ऐं उन्हनि जो इन तरफ़ को लाड़ो ई न आहे, सवाइ उन खे कुदरत जो हिकिड़ो कहर चवनि पिया या चवनि पिया कुदरत तरफ़ खां हिकु अज़ाब आहे, चई करे पंहिंजी जान छॾाइनि पिया। हालांकि जॾहिं ॾिठो वञे त इन ई गरमाइश पुठियां अहिड़ा सबब आहिनि जिन जो कारण असीं पाण आहियूं। असीं पाण इन गरमाइश खे जेको आहे न वधण जो मौक़ो ॾिनो आहे। जेकॾहिं असां जंहिं इलाइक़े में रहूं था, छा असां बि ज़िम्मेवार आहियूं गरमाइश? हा, बिल्कुलु। असांजो जेको जंहिं इलाइक़े में मिसाल तौरु रहूं था, जेकाबाद, त हीअ त असां हमेशह ॿुधंदा अचूं पिया त जेकाबाद जी सुञाणप हिकु गरम तरीन शहर सां थींदी हमेशह ई आहे। पर हाणे शायदि मां चवां थो त जेकाबाद इन ई लिस्ट मां शायदि निकिरी वञे जो गरमाइश गरम तरीन शहरनि मां, छो त ॿिया शहर बि असां सां गॾु थी चुका आहिनि ऐं उते बि साॻी कंडीशन रही चुकी आहे। नवाबशाह हुजे असांजो या जेको आहे असांजो लाड़काणो हुजे, इहे गरम तरीन शहर रही चुका आहिनि। टाइम्स मैगज़ीन जी हिकु रिपोर्ट मुताबिक़ त लास्ट 5 years में नवाबशाह जेको टेम्परेचर रहियो आहे उहो तमामु इंक्रीज़ थींदो रहियो आहे। ऐं जेकाबाद जो बि उन सां गॾोगॾु उन्हनि ॿुधायो त जेकाबाद में बि जेको टेम्परेचर आहे उहो ॾींहों ॾींहुं इंक्रीज़ थींदो थो रहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन रिपोर्ट जो जेको रिज़ल्ट हुयो, उन जॾहिं रिपोर्ट जंहिं ठाही, जंहिं लिखी आहे, जंहिं पब्लिश कई आहे, उन जा आख़िरी कमेंट्स इहा हुआ त जेकॾहिं इहो ई गर्मी पद रहियो जेकाबाद में, ईंदड़ 10 साल शायदि जेकाबाद वारे माण्हुनि लाइ ॾुखिया हुजनि जो शायदि उहे जेकाबाद में न रही सघनि। छाकाणि हीअं बि ईअं थिए थो, हींअर बि इहो ई मसइलो आहे, काफ़ी माण्हू माना नक़ल मकानी करण ते मजबूर थिया आहिनि। हाणे अॼु जेकॾहिं असां हफ़्ते या 10 ॾींहं पोइते असां नज़र टोड़ायूं त पोइते जेकॾहिं जांच कयूं त असां जेको गर्मी पद आहे इंतिहाई वधी चुको आहे। ईअं असीं चई सघूं त गर्मी पद जेको हिन वक़्तु हाणे असांखे दरकारु आहे, उहो असांजो जेको आहे त उन ई मुताबिक़ न आहे जेतिरो असांखे दरकारु आहे। उन खां उहो जेको आहे न
तमामु वधीक थी चुको आहे, जंहिंजे करे टेम्परेचर थींदो आहे जीअं हाणे 52 डिग्री सेंटीग्रेड जेकॾहिं कुझु गुज़िरियल महीननि में जीअं झोलनि जे ॾींहंनि में ख़ासि करे थींदो आहे, हाणे उहो ओतिरो त टेम्परेचर कोन्हे, ठीकु आहे, पर शिदत अजीब क़िस्म जी आहे, माण्हू माना उनखे सर्वाइव नथा करे सघनि, उन गर्मी खे बर्दाश्त नथा करे सघनि। जेकॾहिं एयर कंडीशन में वेहे थो त ठीकु आहे, जेकॾहिं लाइट बंदि थिए थी त पोइ नंढा हुजनि वॾा हुजनि पोड़ा काफ़ी माण्हू डेथ केसिस बि थियनि था हिननि जे करे, असां बर्दाश्त नथा करे सघूं। इहा जेका चेंज आहे त मौसम अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी माना गज़बनाक सूरत अख़्तियार कई आहे जो हर माण्हू इहो ई दांह थो करे त हीअ हिन दफ़े जेका गर्मी थी आहे असांखे बर्दाश्त खां चढ़ियल आहे। तव्हांजो चवणु आहे त जेकॾहिं इहा सूरत हाल ईअं रही ईंदड़ 10 सालनि में त अञा तमामु घणी शदीद थी वेंदी, जेकॾहिं शदीद थी वञे त पोइ न रही सघंदासीं। बिल्कुलु साईं, इन में इहो आहे त ॾिसो न, जॾहिं असां वटि 52 या 50 सेंटीग्रेड रिकॉर्ड थिए पियो मई महीने में या जून महीने में, त असां उन दौरान बि इन ई टेम्परेचर में ठीकु हुयासीं ऐं उन हार्ड टेम्परेचर खे बि बर्दाश्त करे रहिया हुआसीं। ऐं हिन वक़्तु 36 खां 40 सेंटीग्रेड विच में सेंटीग्रेड आहे, पर हाणे असां बर्दाश्त नथा करे सघूं। इहो इन ई करे जो जॾहिं 52 सेंटीग्रेड हुयो त उन वक़्तु मौसम ख़ुश्क हुई, जेका ऑक्सीजन असांखे दरकार हुई, जंहिं ऑक्सीजन असां खां वठूं पिया त उहा ख़ुश्क हुई, उन में नमी न हुई बिल्कुलु। हाणे जे छा थी वियो आहे त जेका 52 ते असांखे ठीकु मिले पई, हाणे 36 ऐं 42 जे दरमियान जेको टेम्परेचर रहंदो अचे पियो, उन ई में जेका असांजे ऑक्सीजन में जेको नमी जो तनासुब आहे उहो 65 खां 70 ताईं पहुची चुको आहे, जेका वाह जी ॻाल्हि था कयूं असीं। असांखे नॉर्मल खपे थो घटि में घटि 50 खां 55 ताईं नमी जो तनासुब, मतिलबु असांखे जेका ऑक्सीजन खपे उन में 50 खां 55 ताईं तनासुब हुजे, पर जेका असांखे नमी जो हिन वक़्तु तनासुब बीठो आहे उहो 65 खां 70 ताईं पहुची चुको आहे। इन जो मतिलबु आहे त जेका असां ऑक्सीजन वठूं पिया उन में तमामु घणी नमी आहे, ऐं जॾहिं असां नमी वारी ऑक्सीजन वठंदासीं असांखे इस्तमा थींदो, साहु खणण में तकलीफ़ थींदी। ॿिए नंबर ॻाल्हि इहा, जॾहिं 52 सेंटीग्रेड हुयो त असांखे जेको पघर अचे पियो उहो जॾहिं पघर जिस्म खां ॿाहिरि निकिरे पियो त उहा एॾी गरमाइश हुई, उन ते उहो फौरन ख़ुश्क थी वञे पियो, इवोपरेट थी वञे पियो। हाणे छा थियो, जॾहिं नमी तमामु घणी थी वई आहे, असांजो जिस्म उहो बुख़ार ॿाहिरि जेको पघर निकिरे थो पर ख़ुश्क नथो थिए, अञा उहो ख़ुश्क थियो ई न आहे त वरी असांजो जिस्म वरी ॿियो पघर उन सां पुठियां जे अचे पियो। नतीजो छा थिए थो त असांजो जेको जिस्म जेको अंदरूनी निज़ाम आहे उहो उन पासे जिस्म खे जेको मैनेज नथो करे सघे, या उन में जेको रिक्वायर्ड जेको टेम्परेचर आहे उहो नथो ॾेई सघे। अच्छा, भला हाणे ॿी हिकिड़ी ॻाल्हि त आम हिकिड़ो जीअं आम फहम जो माण्हू सोचे थो त गर्मी थियण जो वॾे में वॾो सबबु इहो आहे त असां हिकु त नवां वण न आहिनि पोखिया, पर जेकॾहिं कंहिं वटि जेके वण मौजूदु हुआ बि, ख़ासि तौर ते ॻोठनि में जेके ज़मीनदार माण्हू आहिनि, इहे पठाणनि खे 500, 2000, 1000 जी लालच में वण विकिरो करे ॾियनि था। जॾहिं त उसूल हिकिड़ो इहो आहे, जेकॾहिं तव्हां हिकिड़ो वणु कटणु था चाहियो त उन जॻह ते घटि में घटि 5 ॿूटा पोखियो वण जा, जेके अॻिते हली करे उनजी स्पेस पूरो कनि। हिकु त इहो सबबु आहे, असां जेको सम्झूं था त वण असां हिकु त पोखे न सघियाऊं, जेके हुया उन्हनि खे बि बचाए न सघिया आहियूं, उन जे करे बि थिए थी। हिकु त इहो फैक्टर आहे, इनखे त हर माण्हू तस्लीम करे थो। तव्हांजी नज़र में उनखे अलावा ॿिया कहिड़ा सबबु आहिनि? ॿिया इहे पहिरें नंबर हिकु ॻाल्हि खे थोरो वधाईंदा हलूं त हिकु त वण जेके असां वटि तेज़ी सां कटाई थिए पई, वणनि जो जेके कटाई ॾिसो, जेकॾहिं असांजो जेको इलाइक़ो आहे असांजो राइस बेल्ट आहे, असां वटि जेको मेन जेके सोर्स ऑफ इनकम आहे हरनि जी उहा राइस ई आहे। पर राइस जो त जेको रूल आहे, जिते राइस खे असां क्रॉपिंग कयूं, कल्टिवेशन असां राइस जी थिए त उते त अक्सर इहो ॾिठो वियो आहे त जंहिं राइस जी ॿनी जे भरिसां ॿियो हिकिड़ो स्पेस छॾियो वेंदो आहे जिते वाही ठाही वेंदी आहे, या हिकिड़ो ॿियो वाहो ठाहियो वेंदो आहे जिते उन जेको कलर वारो पाणी आहे उनजो जीअं त अख़राज थिए। इहो इन लाइ सिम नाला चवंदा आहियूं। असां वटि त उन्हनि जो हिकिड़ो त हिकु त उहो त हुया कंहिं वक़्त में, हाणे त उहे बिल्कुलु न आहिनि। नतीजो छा थियो आहे, माण्हुनि उन्हनि खे ड्राई करे उन्हनि खे पूरे करे उते फसल पोखणु शुरू कया आहिनि। हाणे उहा सिम वञे काॾे, सिम खे जज़ब करण वारा, जंहिंमें तव्हांजा भाण मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा केमिकल्स उन में आया, बिल्कुलु उन्हनि जेको पंहिंजी जॻह ते त फसल खे फ़ाइदो न पियो, पाणी बीठो रहियो, त उहो मौसम खे ख़राबु थो करे। हाणे ॾिसो, वण अहिड़ी जॾहिं वण पोखियल आहे ॿनी में त उहे वण उनखे कलर खे पाण जज़ब कनि पिया। त हाणे छा थिए पियो, वणनि खे असां वञूं पिया कटाईंदा, असांजा हारी चंद 100 रुपयनि में वॾेरनि सां गॾु थी करे, या ख़ुदि वॾेरा ई हारी बि नथो करे सघे, वॾेरा ई चंद 100 रुपयनि जे करे, चंद 100 रुपयनि एवज़ जे करे उहे उन वण खे कटाए छॾनि पिया।
ऐं उनखे ख़बर नाहे त वणु असांजी ज़मीन खे केतिरो फ़ाइदो ॾिए पियो। हाणे ॿियो माण्हू छा था करनि, हेॾा वण कटाए छॾनि था, हुन चवनि था साईं हीअ ज़मीन फ़ाइदो न पई ॾिए, ऐं हुनजो जेको आहे न असांजो हिन साल घटि लथो आहे, ज़मीन कलराटी थी वई आहे, ख़राबु थी वई आहे, ऐं छा कनि पिया वरी ॿियो भाण ॾेई छॾनि पिया, या वरी केमिकल्स के ॾींहों ॾींहुं वञनि पिया। ऐं उहे ॾिसो न नेचुरल असांजा जेके डीकम्पोज़ जेके थींदा आहिनि, जेके वथाण वारो जंहिं भाण जेके असां चऊं था, उनजो त इस्तेमालु बिल्कुलु ई ख़तमु थी चुको आहे। उहो त को ॼण को उहे हारी जे घर में जेकॾहिं 4 मेंहूं बीठियूं आहिनि त चइनी मेंहनि जो छेणो वञी करे ॿार रस्ते ते फिटी थो करे अचे, या त उनखे कंहिं ॿिए कंहिं मक़सद लाइ यूज़ कयो वञे थो। हालांकि जेकॾहिं इहो ई वथाण जो पाण ज़मीन में इस्तेमालु कयो वञे त शायदि माण्हू उन हारी खे यूरिया जी ज़रूरत असां वटि हिकिड़ी क़िस्म जी माना रसाकुशी आहे, हिकिड़ी माना उहो आहे मुक़ाबिलो आहे, बिल्कुलु हिर्स बि वधी वियो आहे, बिल्कुलु त भाउ मुंहिंजी ज़मीन एवरेज घणी ॾे, वधीक हाणे वथाण जो पाण इस्तेमालु करण सां ज़मीन त सुठी रहंदी, उहो जेको तव्हांजो फसल तयारु थिए थो उहो बि माना ज़ाइके में सुठो हूंदो आहे, पर उहा एवरेज नथी मिले। पोइ ज़मीनदार चाहे थो त मूंखे एवरेज वधीक मिले, वधीक 20 मण था मिलनि त मूंखे 40 मण जी एवरेज मिले, हर कंहिंखे हिकिड़ी लालच बि त आहे न, उन जे करे हिननि जो इस्तेमालु वधी वियो। ॾिसो हाणे तव्हां ॾिठो हूंदो त अॻे असांजे ॿारड़ी में देरा हूंदा हुया, देरो थींदो हुयो, माण्हू देरे ते अन्न रखंदा हुया, उते ई बटाई थींदी, उतां ई विरासत थींदी, पोइ छा थींदो त जेको अन्न बचंदो हुयो किरी पवंदो हवा ते, उहो पखी असांजा खाईंदा हुया। हाणे देरे जो कंसेप्ट ख़तमु थी चुको आहे, पखियुनि खे कुझु मिले ई न पियो। पखी छा कंदा हुया, जेके ख़तरनाक जीत हूंदा हुया, जेके ख़तरनाक जीवड़ा हूंदा हुया, उन्हनि खे खाईंदा हुआ, उन अन्न बि उतां खाईंदा, ऐं उहे जीवड़ा बि वेंदा रहंदा, उते वेंदा हुया। हाणे छा थी वियो आहे त उहे देरा ख़तमु थी विया आहिनि। हारी चाहे थो त माना अॼु अन्न लथो आहे त सुभाणे थ्रेशर लॻे, ॿिए ॾींहुं मशीनूं अची वियूं आहिनि जो ज़मीन में ई मशीनूं जेका कटाई थियूं कनि, होॾां उतां ई अन्न साफ़ थी करे जेका त माना इहो जेके मशीनूं आहिनि जेके कनि थियूं हिनखे जेका, त उहे जेका मुख़्तलिफ़ जेका तरीक़नि सां उहो फसल फौरी तौर ते कलाकनि जे अंदरि अंदरि तव्हांखे पैक थी करे अन्न मिली थो वञे। इन में जेको असां ॻाल्हायूं पिया सबबु जेको गरमाइश, आलमी गरमाइश में हिकु त वण जी कटाई, उन खां अलावा ही ख़ुदि सारियुनि जो फसुल बि जेको आहे न असांजे लाइ गरमाइश जो सबबु आहे। छाकाणि जेकॾहिं ॾिसो त असांजे चौतरफ़ सारियुनि जो फसुल बीठो आहे, ऐं उन में पाणी घटि में घटि जेको मिक़दारु आहे उहो खपे पियो 2 मिलीमीटर। इन जो मतिलबु आहे कि 2 इंचनि ताईं हाइट, 2 इंचनि जी हाइट ताईं सारी जे फसल खे पाणी ॾियणो आहे। पर असांजा हारी छा पिया कनि त इहो सोचनि पिया अॼु पाणी मिलियो आहे, शायदि सुभाणे न मिले, इन जे करे एतिरे मिक़दार में ॾेई छॾनि पिया। पाणी ताज़ो ॾियण जे लाइ उहा वरी ॿीहर पाणी था ॾियनि, ॾिसो ताज़ो पाणी मिलंदो त शायदि फ़ाइदो थींदो। या ॾिसो अॼु उहे छा था कनि त उनखे 5 इंचनि ताईं, 6 इंचनि ताईं पाणी ॾेई बीहाए छॾनि पिया। उहो पाणी बीठल रहे थो, नतीजनि छा थिए थो, सिज जी गरमाइश जॾहिं उन ते पवे थी त उहे पाणी वेपर्स थी करे असांजे माहौल में अची थो वञे, वेपर्स थी करे। मूंखे ताज़ो अॼु बि मां मुंहिंजी कंहिं हारीअ सां कचहरी थी त उन इहो ॿुधायो त हिन गर्मी जे करे जेको पाणी बीठल आहे फसल में, उहो फसल जी जेका गनी थिए थी, जेको हाणे जेका एॾी गरमाइश आहे, एॾो टेम्परेचर पैदा थिए थो, त हाणे उहा सारी जेका हाणे सां उहा किरण शुरू थी वई आहे, उन में उहा ताक़त ख़तमु थी वई आहे, उनखे ॻारे थो छॾे। हाणे इहे जेकॾहिं सूरत हाल रही सुभाणे खां पोइ त असांखे फसल बि कोन मिली सघंदा एवरेज। साईं ॾिसो रिसर्च इहा थी चवे त हिकु जॾहिं असां रोम्बो कंदा आहियूं त उनजे विच में असांखे स्पेस रखिणो आहे, हिकु डांडी लॻाई, उन खां अॻिते वरी ॿी जे लाइ लॻाइणी आहे, त घटि में घटि 5 खां 6 या 8 इंचनि ताईं उन्हनि खे स्पेस ॾियणो आहे। हाणे अॼु असां छा था कयूं, घटि में घटि 3 खां 4 इंच बि मस ॾियूं था, तमामु घणो घटि ॾियूं था। जॾहिं उहा सारी जो फसल वॾो थिए थो, थोरो थो थी वञे, त पोइ उन्हनि जो जेको स्पेस आहे न विच में बिल्कुलु नथो बचे। ज़ाहिर आहे उहे ॿूटा आहिनि, उहे कार्बन डाइऑक्साइड वठनि था, ऑक्सीजन ख़ारिज कनि था, त पोइ जॾहिं गॾु था थी वञनि, कंजस्टेड था थी वञनि, पोइ ऑक्सीजन जो ख़ारिज उतां नथो थिए। ख़ारिज न थियण जे करे जेके जॾहिं असां नाइट्रोजन यूज़ था कयूं ज़मीन में, त पोइ उते पाणी सां जॾहिं उहा नाइट्रोजन मिली थी वञे, अमोनियम ठही थो वञे, ऐं उन जे खां बाद में रिज़ल्ट छा थो अचे, उते माइक्रोब्स पैदा थियनि था। उहे माइक्रोब्स छा कनि था, जेका ॻाल्हि तव्हां पहिरियां कई त हारी चए पियो त फसल जी सारी खां उहा किरण शुरू कई आहे, उहे माइक्रोब्स उन सारी खे खाइणु शुरू कनि था। जेकॾहिं ऑक्सीजन निकिरंदे त उहे माइक्रोब्स जेके आहिनि उहे पैदा ई न थींदा। हाणे ऑक्सीजन नथी निकिरे, ऑक्सीजन जे जमा थियण जे करे, अमोनिया जे जमा थियण जे करे माइक्रोब्स पैदा थियनि था। माइक्रोब्स वरी असांजा लॉफिंग गैस खे जनमु ॾियनि था, जंहिंखे असां निट्रस ऑक्साइड चऊं था। जॾहिं निट्रस ऑक्साइड ठहे थी त निट्रस ऑक्साइड जे ठहण खां बाद में असांजी मीथेन गैस पैदा थी वञे। मीथेन गैस हिन वक़्तु तव्हां जेकॾहिं मालूम कंदा जेकॾहिं कंहिं बि सोर्स जे ज़रिए,
त मीथेन गैस हिन वक़्तु ग्लोबल वार्मिंग में तमामु वधीक कंट्रीब्यूशन रखे पई। माना जो मतिलबु आहे कि क्लोरोफ्लोरोकार्बन्स खां बाद जेकॾहिं आहे त उहा वधि खां वधि मीथेन गैस आहे। मीथेन गैस सभ खां वधीक जेका ख़राज थिए थी न असांजे जानवरनि जे छेणे मां न कंहिं ॿी जॻहनि खां जेके एरोसोल्स आहिनि जेके असांजा जेके स्प्रे लॻायूं पिया एसी में जेका गैस इस्तेमालु थिए पई उन खां वधीक असांजी जेका मीथेन ख़राज थिए पई असांजे सारनि जे फसल मां। चलो हाणे इहे तव्हांजो जेको आहे त हिकिड़ी साइंसी ॻाल्हियूं हुयूं इहे पढ़ियो कढ़ियो माण्हू त आराम सां सम्झी सघे थो जी जी पर असांजो जेको आहे त असांजे प्रोग्राम खे हर तबिके जो माण्हू ॿुधे थो। जी जी हाणे जेके इहा सूझबूझ नथा रखनि क्वालिफाइड माण्हू न आहिनि तालीम याफ़्ता जेके माण्हू न आहिनि उन्हनि लाइ आसान लफ़्ज़नि में उन्हनि खे कीअं असां सम्झाए सघंदासीं त बाबा हीअ गर्मी जेका आहे उन जा असबाब कहिड़ा आहिनि ऐं उनजो हल छा आहे। आम माण्हू हर माण्हू जी पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी बि त आहे न ज़िम्मेवारी आहे। मां जेके हिन मुआशिरे में रहां थो हिन मुल्क में रहां थो त मुंहिंजो बि फ़र्ज़ु आहे ऐं जेकॾहिं माहौल खे आलूदा करण में अगरि मुंहिंजो किरदारु आहे त उनखे बहितर करण बि मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। त आम माण्हू उनखे छा करणु घुरिजे? आम माण्हू खे ॾिसो जेकॾहिं त असांजो हिकु त पहिरें नंबर ॻाल्हि इहा आहे त असांजा जेके पंहिंजूं जेके लोकल जिन्सूं हुयूं उहे ख़तमु थी वियूं आहिनि। असां वटि जेके आहिनि त हाइब्रिड जिन्सूं अची चुकियूं आहिनि। तक़रीबन हाइब्रिड जेको आहे असां जेके माइक्रो न्यूट्रिएंट्स हूंदा आहिनि ज़मीन जा सभिनी खे तमामु घणो इस्तेमालु कंदा आहिनि। ठीकु आहे हिकु इहो पहिरें नंबर ॻाल्हि त असांखे पंहिंजी लोकल जिन्सूं इस्तेमालु करणियूं आहिनि। ॿिए नंबर ॻाल्हि जेको असां जेको फर्टिलाइज़र्स यूज़ था कयूं इनखे घटि करिणो आहे इन जॻह ते असां पंहिंजो वथाण जो पाणी इस्तेमालु कयूं। हा इहो आहे त उहो असांजो असां हारी चवंदा आहिनि त बाबा हू त हुनखे उथाए बि नथो जल्दी वधाए बि नथो पर इहो आहे मञूं था इहा इन ॻाल्हि खां बि असां इनकार नथा कयूं त उन ज़मीन खे नाइट्रोजन जी ज़रूरत न आहे। सारियुनि जी फसल खे नाइट्रोजन जी ज़रूरत आहे अमोनिया जी ज़रूरत आहे यूरिया जी ज़रूरत आहे छो त उहो उनजे गुल खे वधाए थी उनजे प्रोडक्शन खे वधाए थी पर एॾी मिक़दार में न जंहिं मिक़दार में असां ॾियूं पिया। हिकु हिन जे मिक़दार जो तयन करिणो आहे उन खां बाद में स्पेसिंग ॾियणी आहे पाणी खे जेको आहे न घटि बीहाइणु छॾिणो आहे घणो पाणी न छॾिणो आहे। सो इहे कुझु शयूं आहिनि इन खां अलावा वण ज़्यादा खां ज़्यादा पोखणा। ॾिसो ज़मीन कीअं पोखजनि जेकॾहिं असां आम माण्हू जेकॾहिं तव्हां असां जेकॾहिं ॻाल्हायूं था त वण पोखणु घुरिजनि त शायदि असांजो फौरी तौर ते ख़्यालु थो वञे त बाबा फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे उनजो फ़र्ज़ु आहे ॿेले खातो जेको उनजो फ़र्ज़ु आहे वण पोखनि। ठीकु आहे छा सिर्फ़ु उनजो ई फ़र्ज़ु आहे? न असां ते बि फ़र्ज़ु आहे असांजो बि बिल्कुलु फ़र्ज़ु आहे। असां बि ॾिसो न हिकिड़ो वणु जेकॾहिं असां पोखियूं था हिकु वणु असांजो हिकु साल में एतिरी ऑक्सीजन प्रोवाइड करे थो जो असां खां 6 जेके माण्हू आहिनि आराम सां हुन खां ऑक्सीजन वठी सघूं था। 6 माण्हुनि खे जेकॾहिं ऑक्सीजन साल में खपे थी त हिकिड़ो वणु हुन लाइ काफ़ी आहे। हिकिड़ो वणु हाणे जेकॾहिं वणु असांजा ईअं ई एॾी हाणे इन जो एग्ज़ाम्पल हाणे अॼु जेके गर्मी जो सिनारियो असांजे अॻियां बीठो आहे त वण किथे आहे जेकॾहिं असां वटि इलाही सारा वण हुजनि हा त शायदि इहा कंडीशन हुजे जेका माना सूरत बढ़िया इहा न हुजे। बिल्कुलु ॾिसो न साईं हाणे ह्यूमिडिटी लेवल असांजी 70-60 बीठी आहे। सही ठीकु आहे त जॾहिं ह्यूमिडिटी लेवल हाई वेंदी आहे त असांजा जेके वण आहिनि उनखे तेज़ी सां जज़ब कंदा आहिनि ऐं जेका ऑक्सीजन आहे न उहा तमामु घणी प्रोड्यूस कंदा आहिनि ऐं घणी ऑक्सीजन जे प्रोड्यूस करण सां उनजो जेको इफेक्ट आहे न उहो कूलिंग इफेक्ट थी वेंदो आहे। सही मतिलबु कि जॾहिं ह्यूमिडिटी लेवल हाई थींदी ऐं वण हूंदा असांखे कूलिंग इफेक्ट मिलंदो ईअं लॻंदो त असां एसी में वेठा आहियूं। वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो मौज़ूअ तमामु वसी आहे जंहिं ते घणी कचहरी थी सघे पई प्रोग्राम जे टाइम जे मुनासिबत सां। नाज़रीन हीअ हुआ तारिक अली चांडियो साहिबु जंहिं माहौल जी तब्दीली जेका वधंदड़ जेका गर्मी आहे उन मुतालिक़ पंहिंजी माहिराना राय जो इज़हार कयो। इलाही सारियूं शयूं असां डिस्कस कयूंसीं उन में काफ़ी मुहरिकात आहिनि जेके गर्मी जा सबबु बणिया आहिनि उन्हनि खे हल करण जे लाइ कुझु शयुनि ते असां ॻाल्हायोसीं बि सही। असांखे एज़ अ पाकिस्तानी एज़ अ हितां जो शहरी हुजण जे नाते असांजे मथां जेके फ़राइज़ आहिनि उहे बि असांखे ज़रूरु पूरा करणु घुरिजनि। शजरकारी में वधि में वधि हिसो वठणु घुरिजे वधीक वण पोखजनि ऐं उहे शयूं जेके असांजे माहौल खे मुतासिर कनि थियूं जंहिं सबबु जे करे गर्मी वधे थी उन ते असां जेकॾहिं सुहिणे तरीक़े सां अमल कंदासीं त असां पंहिंजे हिन माहौल खे बहितर करण में कामयाबु वेंदासीं। न त ॿी सूरत में जीअं साईं ॿुधायो त ईंदड़ 10 सालनि में असांजो टेम्परेचर एतिरो वधी सघे थो जो हीअ असांजा इलाइक़ा रहण जे क़ाबिल बि न थी सघंदा। पंहिंजो ख़्यालु कंदा ऐं पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे ईंदड़ नसुल जे लाइ वधीक वण पोखियो त जीअं असांजो माहौल असांजे रहाइश मुताबिक़ बहितर थी सघे। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।